अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असांजो टॉपिक आहे टाइम कन्वर्जन। ठीक है, असां पढ़ंदा आहियूं त टाइम खे कीअं कन्वर्ट कजे। हाणे तव्हांखे ख़बर आहे टाइम जो मतिलबु छा आहे। टाइम जो मतिलबु आहे मिंट, सेकंड, कलाक। त तव्हांखे थोरो ॾींहं बि असां पढ़ंदासीं। तव्हांखे थोरो ख़बर हुजणु घुरिजे त हिकिड़े कलाक में घणा मिंट हूंदा आहिनि। 60 मिंट हूंदा आहिनि ऐं हिकिड़े मिंट में वरी 60 सेकंड हूंदा आहिनि ऐं हिकिड़े ॾींहं में घणा कलाक हूंदा आहिनि। 24 कलाक हूंदा आहिनि। त जेकॾहिं हाणे हिकिड़े ॾींहं में मिंट घुरे त सिधो 24 खे 60 सां ज़र्ब करे छॾींदा आहिनि। इहो असां अॼु पढ़ूं था। ठीकु आहे, कीअं दोस्तों 5वीं क्लास जे मैथ्स जे बुक में इहो मिलियल आहे त पहिरियों त असांखे लेंथ मिलियल हुई। हाणे टाइम पढ़ंदासीं। टाइम में इहो मिलियल हुयो त पहिरियों लिखियलु हो त बाबा 30 मिंट ॿुधायो त हिन में घणा सेकंड थींदा। तमामु ईज़ी आहे। कीअं ॾिसो छाजी चेंजिंग आहे, मिंटनि जी सेकंडनि में। जॾहिं मिंट सेकंड में कन्वर्ट थींदो आहे त सिधो सौ ज़र्ब थींदो आहे छा सां, 60 सां। छो त हिकिड़े मिंट में 60 सेकंड हूंदो आहे। त 30 मिंटनि में सेकंड घणा थींदा, 60। 30 मिंटनि में सेकंड घणा थींदा, 60 सां ज़र्ब करे छॾींदासीं त 6 की 1800 सेकंड थींदा। टोटल घणा थींदा, 1800 सेकंड थींदा टोटल। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं चए त बाबा 31 मिंट ऐं 36 सेकंड ॿुधायो त टोटल सेकंड घणा थींदा। त हीअ त ऑलरेडी 36 सेकंड लॻो पियो आहे। बाक़ी हिनखे करिणो त हिनखे करिणो तव्हांखे ख़बर आहे छा थींदो। 31 खे 60 सां ज़र्ब कंदव टोटल मिंट मिली वेंदा। 31 ऐं 6 खे ज़र्ब कयो छा थींदो, 1 छका 6, 6 की 1860। छा थींदो दोस्तों, 1860 सेकंड प्लस ॿिया ही 36 सेकंड में प्लस कंदा न टोटल में। त घणा थींदा, 6 4 3 9 8 ऐं 18 सेकंड घणा थिया। मतिलबु हिन जो जवाबु छा आयो, टोटल जो जवाबु आयो 1896 सेकंड। ठीकु आहे दोस्तों, हीअ हुयो सेकंडनि में कन्वर्ट कर। मतिलबु पहिरीं हिन जी एक्सरसाइज जेका मां ॾिठी हुन में इहे सवाल हुया त कन्वर्ट कयो। हलूं था। जेकॾहिं मां चवां 1 डे में टोटल ॿुधायो त मिंट घणा थींदा। त तव्हां चओ त को मसइलो न आहे। हिकु ॾींहं में पहिरियों त इहा ख़बर हुजे त 24 कलाक थींदा आहिनि। हाणे 24 कलाक असांखे कन्वर्ट करिणो आहे न मिंटनि में, तॾहिं ख़बर पवंदी कलाक मिंट में कीअं थींदो आहे। हिकिड़े कलाक में घणा थींदा आहिनि, 60 मिंट। त 24 खे सिधो 60 सां ज़र्ब करे छॾियो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। जॾहिं हिनखे तव्हां ज़र्ब कंदव त पोइ तव्हांजो जवाबु छा ईंदो, 6 चौक 24 ॿ मथे 6 12 14 मिंट। टोटल घणा था थियनि असांजा 1440 मिंट। पर जे हिते हुजे आहे मिंटनि जी जाइ ते सेकंड हुजे आहे न, त असां हिनखे अञा कन्वर्ट कयूं आहे छा में, सेकंडनि में। कीअं, तव्हांखे ख़बर आहे 1440 मिंट आहिनि। हिनखे सेकंडनि में करण लाइ वरी ज़र्ब करणो पवंदो छा सां, 60 सां। त 2 0 ॾियूं आहे, 2 0 हितां कटे ऐं आंसर में ॾेई था छॾियूं। हाणे 6 न करो, 144 ज़र्ब कयो, 6 चौक 24 ॿ मथे 6 चौक 24 ऐं 2 26 ॿ मथे 1 चौक 8। टोटल हेतिरा सेकंड थिया। कोई मसइलो न आहे। हे तो ही सिधी। पर जेकॾहिं तव्हांखे मिले त 8000 सेकंडनि में सेकंड ॿुधायो केतिरा अवर्स आहिनि, केतिरा मिंट आहिनि ऐं केतिरा सेकंड आहिनि। कोई मसइलो न आहे। पहिरियां तव्हां अवर्स ॻोल्हियो, पर अवर्स ॻोल्हण लाइ असांखे मिंट खपनि। तव्हांखे ख़बर आहे त पहिरियां ॾिसूं असां सेकंडनि में मिंट घणा आहिनि, पोइ हुन मिंटनि में 60 खे डिवाइड कंदा त अची वेंदा असांखे अवर्स आसानी सां। त मिंट हाणे ॾिसो कलाकनि मां मिंट ॾे वञण लाइ असांखे ज़र्ब करणु पवंदी आहे 60 सां। हाणे मिंटनि मां मतिलबु सेकंडनि मां मिंटनि ॾे, मिंट मां सेकंड ज़र्ब 60, सेकंड मां मिंट उबतो चकर आहे, उबतो में डिवाइड कंदा आहियूं 1। त यानी सिधी सही 8000 60 सां ज़र्ब करे छॾियो, 1 1 0 हलियो वियो, बाक़ी 800 बचा। 800 खे जॾहिं असां कंदासीं 6 सां ज़र्ब त 1 छका 6 2 बचा 20 6 की 18 2 बचा वरी 20 ऐं 6 की 18 टोटल 2 बचा। दोस्तों हिते बचनि था असांजो रिमाइंडर तो बचे 2 ऐं जवाबु थो अचे 133। यानी असांजा 133 थिया आहिनि मिंट ऐं 2 थिया आहिनि सेकंड। यानी हिननि 8000 में हेतिरा मिंट आहिनि, हेतिरा सेकंड। सेकंडनि जी जाइ ते मां 2 लिखी छॾियां, ठीकु आहे। पर मिंटनि जी जाइ ते हिते मां तकड़ में 133 न लिखंदुमि, छो त मूंखे हिननि में अञा कलाक ॻोल्हणा आहिनि। ठीकु आहे दोस्तों, कलाकनि लाइ छा कंदा आहियूं असां, वरी डिवाइड कंदा आहियूं। हिनखे डिवाइड छो था कयूं, छो त हीउ उबतो चक्कर आहे। मिंटनि में कलाक था ॻोल्हियूं। हाणे मिंटनि में कलाक काॾूं आया,
कलाक में मिंट अचे त ज़रब कंदासीं। जॾहिं उबतो प्रोसेस सम्झ में अचे यार मिंटनि में कलाक थींदा कोन न थींदा आहिनि त मतिलबु वंड कंदासीं असां। ठीकु आहे त छा सां तव्हांखे ख़बर आहे त 60 सां। त 1 छका 2 छका 12 1 बचो 13 वरी 1 छका 6 छका 12 सॉरी 60 सां कंदासीं असां ज़रब मां 6 सां करियमि। ठीकु आहे 61 60 62 120। ठीकु आहे दोस्तो 120 विया बाक़ी 13 बचा। त हाणे ही मुंहिंजा कलाक थिया ऐं ही मुंहिंजा मिंट थिया त मूंखे 13 मिंट मिलिया 2 कलाक मिलिया। ठीकु आहे दोस्तो वरी तव्हांखे ही सम्झाए छॾियां आख़िरी इन खां पोइ असांजी वीडियो ख़तमु आहे। 8000 सेकेंड हुया इन में असांखे कलाक बि ॻोल्हणा आहिनि मिंट बि सेकेंड बि। पहिरियां असांखे मिंट मिलंदा त कलाक मिलंदा इन करे पहिरियां हिन खे कन्वर्ट कयां मिंटनि में यानी सेकेंडनि खे मिंटनि में। हाणे सेकेंड में मिंट काॾो आया उबतो चकर आहे त डिवाइड कंदासीं 60 सां। त जॾहिं 8000 में असां 60 सां डिवाइड कयोसीं हिकु ज़ीरो घटिजी वियो बाक़ी बचो 800 डिवाइड बाय 6। जॾहिं 800 खे डिवाइड कयो त 6 सां 133 आयो ऐं रिमाइंडर बचो 2। त जेको जवाबु हूंदो आहे न असांखे उहो ई असांजो मिंट हूंदो माना कन्वर्ट सां था कयूं मिंटनि में त हिते जवाबु मिंट हूंदो। जेकॾहिं कन्वर्ट कयूं आहे अवर्स में त हिते कलाक हुजे जीअं हिते अवर्स में कयूं त हिते कलाक हुयो यानी एच हुई। ठीकु आहे हाणे हे थी विया असांजा मिंट हे थी विया असांजा जेके रिमाइंडर बचा इहे सेकेंड। त सेकेंड त असां लिखी छॾिया 2 सेकेंड। हाणे हिननि मिंटनि मां असांखे ॻोल्हणा आहिनि त केतिरा मिंट ऐं केतिरा कलाक आहिनि। हीअ त मिंट आहिनि त कलाक ॻोल्हणा आहिनि घणा आहिनि पर जेके बचा उहे मिंट न बचा त ख़ैर आहे। जॾहिं 133 खे 60 सां वरी छो 60 सां छो त मिंटनि मां अवर्स खे था कयूं मिंट में कलाक हूंदा न इन करे त 60 सां ई छो त हिकिड़े कलाक में 60 मिंट त वरी मिंटनि मां 60 ॾे था मिंटनि मां कलाकनि ॾे था अचूं त 60 खे डिवाइड करणो पवंदो। ठीकु आहे दोस्तो 60 सां कयोसीं त ॾिसो 120 13 बचा। त हाणे हीअ असांजो छा थियो कलाक 2 कलाक अची ऐं हीअ असांजा मिंट थिया ऐं इहो असांजो जवाबु आहे। दोस्तो ही तमामु कन्वर्जन सवली आहे तमामु सवली आहे सिर्फ़ु ही शयूं तव्हांखे यादि हुजनि। ठीकु आहे ही शयूं अगरि तव्हांखे यादि हुजे तव्हांखे ऐं तव्हांखे ख़बर हुजे त जेकॾहिं मतिलबु अवर्स मां मिंटनि ॾे वञिणो आहे त बि ज़रब 60 अथव पर जे मिंटनि मां सेकेंडनि ॾे वञिणो आहे त बि ज़रब 60 अथव। पर जेकॾहिं हिन जो उबतो चकर आहे मिंटनि मां कलाकनि ॾे या सेकेंडनि मां मिंटनि ॾे त डिवाइड बाय अथव पोइ वंड अथव छो त उबते चकर में असांखे डिवाइड करणी पवंदी आहे। उमेद आहे तव्हांखे जेको वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हा त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मूंखे सपोर्ट कयो। महिरबानी ख़ुदा हाफ़िज़ जी।